अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में बली कार और यहाँ मारवी थी सबका पेरी शाम के नाज़रीन हेडलाइंस। इमरान खान आलमी बरादरी की अफगानिस्तान की हंगामी बुनियादन ते मदद करण की अपील करे छी। ट्विटर ते जारी कल बयान में कप्तान चयो त गॾियल क़ौमनि जे उसूलनि मूजिब अफगान अवाम की मदद करण आलमी बरादरी की ज़िम्मेवारी आहे। लखे अफगानी बुख बगे मरी रहिया आहिनि। इंसानी हमदर्दी की बुनियाद ते अफगाननि की मदद कई वञे। तब्दीली सरकार पारा मुल्क में हद का वधीक महंगाई हुजण जो एतिराफ़ बड़ी वसी शाम कृषि चयो आहे त मुल्क विकिन हालतनि मां गुज़री रहियो आहे। इन ॻाल्हि खां इनकार नाहे महंगाई घटाइण लाइ कोशिश कई पई वञे। पाकिस्तान में दहशतगर्दनि खे गियल करण जी इजाज़त ॾिनी वेंदी। 2023 में आवाम खे सरप्राइज़ ॾिनो वेंदो। भुट्टो जरदारी साहब की हिदायत पर किसान मार्च हुए हैं और मौजूदा हुकूमत की जो नालायक जिसके बिना पर बहुत सारे मसाइल इस मुल्क में हैं जिनका सामना पाकिस्तान के लोगों को करना पड़ रहा है, उसमें एक हालिया बहरान जो है वो यूरिया का पैदा हुआ है, जिसकी वजह से मुल्क भर में किसानों की हालत खराब है, जमींदारों की हालत खराब है, फसलें उनकी बर्बाद हो रही हैं और उसी सिलसिले में कराची में भी एहतजाज होगा। पीपल्स पार्टी पारा महंगाई ज़रई भाड़ की खोट है तब्दीली सरकार की मुल्क दुश्मन पॉलिसिन खिलाफ मार्च की शुरुआत मलिक ज़िले का करण की जो ऐलान ताकवारी सूबाई वज़ीर सईद गनी चलवाई 24 जनवरी ते मलिक समेत सॼे मुल्क में रैलियूं कढी वेंदियूं। मुल्क में तेल गैस बिजली ऐं ज़रई भाड़ समेत हर शइ जो बहरान आहे। सिंध में लागू कयल शानदार मकानी निज़ाम जी मुखालफ़त बेरोज़गारी महंगाई तां ध्यान हटाइण लाइ कई पई वञे। सियासी जमातनि ऐं अवाम जी मुखालफ़त बावजूद सदाती निज़ाम लागू कए पियो त मुल्क खे वॾो नुक़सान रसंदो। 1958 जे एक्ट तहत प्रोटेक्टिव फॉरेस्ट करार ॾिनल ॾींगी ऐं भंडारवेड़ सिंध सरकार जी मिल्कियत हुजण जी तस्दीक। सूबाई वेले खाते समरी वॾे वसी ॾहां उमाणी छॾी। समरी वाज़े कयो आहे त भंडारवेड़ जी एरासी 3000 एकड़ ऐं ॾिंगी वेड़ जी एरासी 8000 एकड़ आहे। सिंध काबीना जी मंजूरी बाद बाज़ाब्ता तौर नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। सिंध जे वॾे वसीर मादली शाह केटी बंदर भरिसां समुंड में ॿेड़ियूं ऐं मुहाणनि जे ॿुधण वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो। कमिश्नर हैदराबाद ऐं फिशर्स खाते जे अमलदारनि खे मुहाण जी बहण लाइ हिदायतूं जारी। मुरादली शाह जो चवणु आहे त एडमिनिस्ट्रेटर ऐं पुलिस मुहाण जी ॻोल्हा लाइ क़दम खणनि। चट ऐं बतीन जे सामूंडी हदनि में नंढा वॾा ॿेटा आहिनि। थी सघे थो त गुम थियल मुहाणनि उते पनाह वरिती हुजे। ज़रूरत पवण ते नेवी खां मदद तलब करे सघिजे थी। घोड़ाबारी जे MP हाजी अली हसन ज़रदारी पारां केटी बंदर ते तेज़ हवा सबब ॿेड़ी ऊंधी थियण ऐं मुहाण जे गुम थियण वारे मामले जो नोटिस। गुम थियल मुहाणनि जो हयातूं बचाइण लाइ हर मुमकिन क़दम खणण जी हिदायत। पीपल्स पार्टी जो नौजवान अफ़गान आशिक हुसैन ज़रदारी केटी बंदर पहुतल। केटी बंदर वेझो हिजा माण्हू क्रीक व तेज़ हवा सबब होड़ो समुंड में उॾी वियो। मेरी टाइम सिक्योरिटी जो चवणु आहे त होड़े में 16 मुहाणा सवार हुआ जिन मां 4 खे बचायो वियो। बाक़ी ॿार ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। मेरी टाइम सिक्योरिटी ज़िले इंतज़ामिया खे तेज़ हवा सबब रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियाईं। इतलात वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त टंडूमल यार वाक़ियो बेंदुरनि जो ज़ाती जुड़ियो आहे। MKM बाक़ी के अजाइब लिसानी रंग ॾियण जी कोशिश करे रही आहे। मक़तूल जे वासनि जी मर्ज़ी मूजिब FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो पियो आहे। द्रास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त वाक़े में वाजिबल शख़्स मथां बि क़त्ल जो इल्ज़ाम हो। मुतहदा हिकु भेरो ॿियो सूबे में लिसानी रफ़ेड़ कराइण जी साज़िश न करे।
आई सेंटर की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन अल्ताफ जिस्तानी के कत्ल केस में नामजद जवाबदार खलील उर रहमान उर्फ होल खानजादा जे कत्ल खिलाफ टंडल यार्ड में शिजबंद हड़ताल अक्सर इलाकन में दुकान पेट्रोल पंप बंद ट्रैफिक न हुजन बराबर खान की स्कूलन के बताला खानजादा बरादरी जो हैदराबाद के प्रकाश रोड ते धरना पुलिस अटाला पहुंचन बाद मुजाहिरीन में भाग मोल खानजादा चीर समेत ऑटो जख्मी इलाके में छितान।